पाकिस्तान मुर्दाबाद जिंदाबाद जिंदाबाद सिंधु देश जिंदाबाद मुर्दाबाद मुर्दाबाद पाकिस्तान मुर्दाबाद जेॾीं खां पाकिस्तान ठहियो उन ॾींहं खां सिंध पोइ ते हटंदी वई ऐं सिंध सां पैसा घातियूं शुरू थींदियूं हुयूं। मुंहिंजे रहबर सिंध साईं GM सैद फरमायो ऐं सिंधी क़ौम खे ॿुधायो त मुंहिंजे धरती जा वारसो जीअं पाकिस्तान जी माना आहे मरे सिंध ऐं जीअं सिंध जी माना आहे मरे पाकिस्तान। हाणे फ़ैसिलो तव्हांजे हथ में आहे त सिंध खे था जीआरियो या पाकिस्तान खे। पर अॼु सिंधी क़ौम वाज़े करे छॾियो आहे त असांखे पाकिस्तान न खपे। कंहिं बि सिंधी माण्हूअ पंहिंजे घर ते 14 अगस्त जे ॾियारे ते को बि पाकिस्तान जो झंडो न आयो ऐं सिंधु देश जा झंडा आणी पाकिस्तान जी रियासत खे ॿुधायो आहे त हाणे असांखे पाकिस्तान न खपे ऐं असांखे आज़ाद सिंधु देश। शहर जा रहवासियो क़ौमी तहरीक जा कारकुन हक़ मौजूद जीए सिंधु देश जीए रहबर पैगंबर साईं GM सैयद 14 अगस्त जो ॾियारो सिंधी क़ौम जे लाइ सिंधी माण्हुनि जे लाइ मज़लूम क़ौमुनि जे लाइ हिकु वॾी कार थी वियो आहे। ही पाकिस्तान जेका मज़हब जी आड़ में सिंधी माण्हुनि खे सिंध जे असली रहाकुनि खे सिंधी हिंदुनि खे हितां लॾाइण जे साज़िशुनि में अॻिभरो रही आहे ऐं सिंध जे माण्हुनि खे भित सां लॻाइण जूं वॾियूं साज़िशूं कयूं वयूं आहिनि। असां हिन पाकिस्तान खे क़बूल करण जे लाइ हरगिज़ तयारु न आहियूं थिया। हींअर पाकिस्तान असां मज़लूम क़ौमुनि जे लाइ हिकु वॾी गार थी वियो आहे। असीं अॼु जेको 14 अगस्त जी रैली कढी आहे इन जो मक़सदु आहे असीं पाकिस्तान खां नफ़रत कयूं था। असां पाकिस्तान मुर्दाबाद चऊं था। असां सिंधु देश जिंदाबाद चऊं था। अॼु मुर्दाबाद मुर्दाबाद पाकिस्तान मुर्दाबाद जिंदाबाद सिंधु देश मुर्दाबाद मुर्दाबाद पाकिस्तान जिंदाबाद जिंदाबाद सिंधु देश जिंदाबाद मुर्दाबाद पाकिस्तान मुर्दाबाद। अॼु 14 अगस्त ते पाकिस्तान जे वजूद खां अचण खां वठी सिंध सम्झूं था त पाकिस्तान नंबर 50 पंहिंजी ग़ुलाम थी वई आहे ऐं सिंधियुनि जा वसीला फुरिया ऐं लुटिया पिया वञनि। अॼु असीं इहो हिते ऐलान कयूं था त अॼु ॾिसो सॼे शहर में 14 अगस्त जा झंडा न आहिनि चढ़ियल पर अॼु क़ौमी तहरीक जा ॻाढ़ा झंडा हर नौजवान हर बचे जे हथ में आहिनि। सॼे शहर में ॻाढ़ा झंडा आहिनि। अॼु असीं ऐलान था कयूं त असां हर साल 14 अगस्त खे कारो ॾींहुं करे मल्हाईंदासीं ऐं आज़ाद सिंधु देश जो ॾियारो मल्हाईंदासीं जेको ॻाढ़ो झंडो असांजे हथ में हूंदो।